जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलम इंसानियत। साथियों, जियां भी सब फेसबुक तां कुछ मसलो पढ़ियो हूंदो सखर बिराज जे दर नंबर 47 तां। साथियों, वो दर हाणे चाइनीज़ अची विया आहिनि इंजीनियर, उहे ठाहींदा ऐं उहो दर वरी दरिया खे दुबारा लॻंदो। हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे, अफ़सोस कजे त कंहिं ते कजे, पंहिंजी तइलीम जी क़ाबिलियत ते कजे, शागिर्दनि जे रुझान ते कजे, या शागिर्द जेके मुल्क छॾे ॿिन्हिनि मुल्कनि में सेटल थी विया आहिनि उन्हनि जी गवर्नमेंट ते सोचिजे, आख़िर कंहिं ते ॻाल्हाइजे। त असांजे मुल्क में छा हिकिड़ो बि इंजीनियर, हिकिड़ी बि का टेक्सटाइल मिल अहिड़ो को माण्हू न आहे जेको उन गेट जी माप करे सघे, मैकेनिज़म ठाहे सघे, स्ट्रक्चर ठाहे सघे, उनजो मैप ठाहे सघे। उन्हनि लाइ बि असांखे चाइना जा इंजीनियर ज़रूरत पवंदो। असांजा इंजीनियर जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि मां पास आउट थिया आहिनि, उन्हनि जी ज़रूरत छा आहे? उन्हनि जी ज़रूरत तव्हां इहा ई सम्झी आहे त उन्हनि खे 3 मार्कनि ते पास करे उन्हनि खे तव्हांखे मास्तरी ॾियणी आहे।